नाज़रीन, बोज़दार वडा में सब्जी मंडी के टेंडर की तारीख़ थियण बावजूद टेंडर ओपन न करण ते सियासी समाजी वापारी धड़े में ताप खिड़जी वियो। पीपी अॻवान रईस मुनव्वर बोज़दार अमलदारनि ने शहरनि के ओपन टेंडर कराइण की ख़ातिरी कराई है। मुनव्वर बोज़दार मेहरान टीवी से पंहिंजा वीचार हिनरीत वंडिया आहिनि। अचो त ॾिसूं ही रिपोर्ट। टाउन कमेटी बोज़दार वाला जो सालानो जो ठीको थींदो आहे सब्जी मार्केट जो इन बाबति जेको आहे अॼु ऑक्शन हुयो जेको आहे न थियो इन बाबति तव्हां छा चवणो आहे। ये सभु ठेकेदार बि हिते मौजूदु वेठा आहिनि जेको आहे माण्हू सुबुह खां वठी इंतज़ारु पिया कनि। तव्हां बि आया आहियो इन मामले बाबति। साईं मुंहिंजा मूंखे इहा ख़बर आहे त भई हर साल ही सब्जी मंडी ऐं फ्रूट मंडी जो ऑक्शन वग़ैरह थींदो आहे ऐं मुंहिंजो मुसलसल जेको आहे जॾहिं खां वठी मां पंहिंजी सरकारी उहिदे तां रिटायर थियो आहियां त रमज़ली अंसारी टाउन कमेटी जो नुमाइंदो आहे, उन सां मुंहिंजो राब्तो रहंदो आहे। उन खां बि पुछा गुछा थींदी आहे ऐं ॿिन्ही प्रेस क्लबनि में बि मां वञी चुको आहियां ऐं सिविल सोसाइटी जा जेके असांजा दोस्त आहिनि जेके तमामु एक्टिव थी चुका आहिनि उन्हनि सां बि राब्तो हूंदो आहे। त मूंखे इहा ख़बर ज़रूरु हुई त 11 तारीख़ ही ऑक्शन जी डेट रखी वई आहे ऐं सुबुह इंटीमेशन मूंखे इहा मिली त हिते काफ़ी दोस्त जेके आहिनि उन्हनि कॉल डिपॉज़िट जमा करायूं ऐं इहो ई आसरो उमेद हुयो त इन में ऑक्शन जेको आहे उहो थी वेंदो। जेको बि माण्हू अचे असांजे इलाइक़े जो हुजे या किथां जो हुजे हिकिड़ो अणधुरी जेका आहे ऑक्शन थिए उहा थी वञे। टाउन इंतज़ामिया ॿुधायो त चेयरमैन साहब जी तबियत सही कोन्हे का उन करे उहो अची न सघियो आहे। उहो मुलतवी करे ऐं ॿुधायो वियो आहे त हाणे डेट रखी अथऊं 17 तारीख़। इहो हिननि खे पंहिंजो अख़्तियार आहे 17 तारीख़ रखनि या का ॿी डेट रखनि। उहो पंहिंजे नोटिफिकेशन जेको हुन में छपंदो आहे अख़बार में उन में उहो मेंशन कंदा आहिनि। ऐं हींअर असां सभु गॾु इन करे थिया आहियूं त मां पाण सिविल सोसाइटी जो नुमाइंदो बि आहियां ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेका हुकूमती दौर आहे उनजो मां नुमाइंदो बि आहियां। इन हिसे सां असां हिते आया आहियूं। चेयरमैन साहब वाक़ई मौजूदु कोन्हे ऐं रमज़ली अंसारी साहब जेको हितां रिप्रेज़ेंटेटिव आहे सेक्रेटरी आहे उन इहो ॿुधायो आहे त अॼु ऑक्शन कोन थियो आहे। उनजे करे हुननि कॉल डिपॉज़िटूं बि वरितियूं आहिनि ठेकेदारनि खां ऐं नेक्स्ट डेट जे बुनियादनि ते तव्हां कमु कयो। बाक़ी जेकॾहिं पैसो मिलणो आहे पंहिंजे खीसे में विझणो आहे त पोइ त हाणे ॿाहिरि ज़ाहिर आहे पब्लिक निकिरी ईंदी। कम न थिया उन थियण जो ज़िम्मेवार केरु आहे? 25 लख रुपया माहवार बजट बचे उनजो जेके अवामी नुमाइंदा आहिनि सो पीपुल्स पार्टी त टिकट ॾिए थी न। उहे इहे कोन था चवनि त तव्हां वञी का करप्शन कयो। पर इहो असांजे नियतुनि ते दारो मदार आहे, असांजे ज़मीर ते दारो मदार आहे, असांजे किरदार ते दारो मदार आहे त असां कयूं छा था। माण्हुनि खे रिलीफ ॾियूं था नथा ॾियूं। ही ॻोठ जा माण्हू हिन इलाइक़े जा माण्हू टाउन कमेटी जा माण्हू अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त हिते स्कूलनि जूं दीवारूं किरी पयूं आहिनि असांजूं नियाणियूं वञनि थियूं स्कूल। मूंखे त एतिरी मां इहो ॾिठो आहे त भई स्कूलनि जे साम्हूं स्कूल जे अंदरि वॉशरूम ठहियल आहिनि उन जा दरवाज़ा भॻा पिया आहिनि दीवारूं आहिनि ई कोन नियाणियूं वेठियूं आहिनि। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं असांजे टाउन कमेटी जो इहो फर्ज़ु आहे। काश मां चेयरमैन हुजां मां तव्हांखे यकीन ॾियारियां थो अलाह कंदो जेको आहे असां चेयरमैन न बि हुजूं पार्टी कारकुन जे हिसे सां कमु कंदासूं ऐं शर्म अचणु घुरिजे असांजे अवामी नुमाइंदनि खे जेके टाउन कमेटी जा नुमाइंदा आहिनि। भले हुन में मुंहिंजो भाउ हुजे सौटु हुजे केरु बि हुजे मुंहिंजी कास्ट जो माण्हू हुजे उन्हनि खे खपे त इहे दीवारूं ठाराइनि शहर जे नियाणियुनि जो तहफ़ुज़